अचानक मतलब मूंखे एॾो सुठो लॻो आहे जो हिकु औरत खे या स्टूडेंट खे अगरि असां अचानक चीफ गेस्ट जो रुतबो ॾींदासीं त ॿारनि में मोटिवेशन पैदा थी थिए। मूंखे जॾहिं रिबन कटराई वई स्टॉलनि ते मां वियमि मूंखे एॾी ख़ुशी पई थिए, मां बयानु नथी करे सघां, मूंखे एॾी मोटिवेशन पई फील थिए। लिटरली माना तव्हां सभिनि सां मुंहिंजो अहद आहे त जहिड़ी अॼु मां मोटिवेट थी आहियां त इनशाला ज़िंदगीअ में मां कुझु न कुझु ज़रूरु थींदमि इनशाला। मूंखे एॾो सुठो लॻो। ॾिसो असां औरत खे पोइते था रखूं, असां चीफ गेस्ट या हूअं इज़त वग़ैरह असां मर्दनि में घणी हूंदी आहे, पर औरत खे असां गॾु खणी हलंदासीं त इन सां इलाही कामयाबी वधे थी। ज़ाहिर आहे छो जो ज़हन सभिनि खे आहे, असां जॾहिं अॻिते सोचींदासीं कुझु नओं कंदासीं तॾहिं असां पंहिंजे मुल्क खे वधाए सघंदासीं। मूंखे इलाही सुठो लॻो आहे इहो असां स्कूलनि में बि रखूं त असां पंहिंजे ॿारनि खे मोटिवेट कयूं, हमेशह वॾा न पर जॾहिं नंढा मोटिवेट थींदा उन्हनि खे सुठो लॻंदो, पोइ उहे बि अॻिते हलण जी कोशिशि कंदा। सही आहे सर।